इक़्तिसादी सर्वे जारी कई पी वञे। नाणवार वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब इक़्तिसादी सर्वे पेश कंदो। ज़रई शोबे में कारकर्दगी 3.4 जी भेट में 4% रिकॉर्ड। मुआशी तरक्की 3.5% बदिरां 2.38% करार। महांगाई 21% बदिरां 23.2% रिकॉर्ड। करंट अकाउंट खसारे जो सालियानो हदफ़ $6 अरब रहियो। नए माली साल जी बजट भी सुभाणे पेश कई वेंदी। पघारदार तबके ते वधीक टैक्स लागू करण जो इम्कान। पघारुनि ऐं पेंशन में 15% वाधि जी तजवीज़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। मुल्की मुआशी ऐं सियासी सूरतहाल ते गौर वीचार। लाहौर हाईकोर्ट साख खे नुक़सान पहुचाइण बाबति कानून जी 3 शिकनि खे फ़ैसिले सां मशरूत करे छॾियो। अटॉर्नी जनरल ऐं एडवोकेट जनरल खे मामलत लाइ नोटिस। पंजाब हुकूमत समेत ॿियनि खे नोटिस जारी कंदे जवाब तलब। इस्लामाबाद हाईकोर्ट तरफ़ां इलेक्शन ट्रिब्यूनल तब्दील करण ते कावड़ जो इज़हार। अदालत रिमार्क सिंधे चयो आहे त ट्रिब्यूनल छो तब्दील कयो वियो आहे। हुकूमत समझाए त साल पहिरियों तरमीम ख़त्म करण खां पोइ ॿीहर ऑर्डिनेंस ज़रिए आंदी आहे। वक़्ती सदर कीअं ऑर्डिनेंस जारी करे सघे थो। आलमी बैंक पाकिस्तान लाइ $1 अरब जे कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी। रक़म दासू हाइड्रो पावर मंसूबे लाइ इस्तेमाल कई वेंदी। आलमी बैंक पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त दासू मंसूबे सां पाकिस्तान में 4 खां 5 हज़ार मेगावाट सस्ती बिजली पैदा थींदी। इस्लामाबाद हाईकोर्ट तरफ़ां इद्दत दौरान निकाह केस जी ॿुधणी। अॻूणी ख़ातून अवल बुशरा बीबी जी सज़ा मुअत्तल करण जी दरख़्वास्त ते नोटिस जारी। अदालत रिमार्क सिंधे चयो आहे त थी सघे थो त जज जो केस खां अलॻि थियण जो सबबु दुरुस्त न हुजे। जॾहिं जज पाण अलॻि थी वञे त छा ॿीहर केस खे मोकिलणु दुरुस्त आहे। टने मोहम्मद खान में गटर जी सफ़ाई दौरान साबु साड़जण सबबु 3 पुरत फ़ौत। मस्जिद अक्सा चौक वटि गटर जी सफ़ाई दौरान यूनिस मसीह बादल ऐं शाम हयाती विञाए वेठा। फोती पौरतुनि जे वारसनि जो इंतज़ामी लापरवाही ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। इंसानी हक़नि जे अॻवान सारम बर्नी जे ॿारनि जी स्मगलिंग केस में ज़मानत जी दरख़्वास्त रद्द। FIA जो चवणु आहे त जेकॾहिं जवाबदार खे ज़मानत ॾिनी वई त सबूतनि सां हथ चरांद करे सघिजे थो। वधीक शाहिदियूं गॾु कयूं पियूं वञनि। जवाबदार मुसलसल कूड़ जो सहारो वठी रहियो आहे। कुर्बानी जी ईद वेझो अचण बावजूदि ख़रीदारी में तेज़ी न अची सघी। मुख़्तलिफ़ शहरनि में माल पिड़ियुनि ते जानवरनि जे अघनि ते वापारियुनि ऐं ख़रीदारनि में तकरार। बाज़ारनि में बि महांगाई सबबु ख़रीदारी में तेज़ी न अची सघी। ट्रांसपोर्टनि भाड़नि में रिकॉर्ड इज़ाफ़ो करे छॾियो। अबाड़नि इलाइक़नि ॾांहुं ईद मल्हाइण वेंदड़ मुसाफ़िर परेशान। नवाबशाह में JWC तरफ़ां नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी ऐं नसरुल्लाह गडानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ रैली। अॻवाननि जो चवणु आहे त 3 साल गुज़रण बावजूदि पुलिस नींगरी प्रिया कुमारी खे बाज़ियाब न कराए सघी आहे। नसरुल्लाह गडानी जे क़त्ल में मुलविस हक़ीक़ी किरदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ठारू शाह वेझो ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ ॻोठ ते चढ़ाई कंदड़ पुलिस ते फायरिंग में 3 अहलकार ज़ख़्मी। मंझंदि भरिसां कच्छ जे इलाइक़े में ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस छापो हयो त हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। हथियारबंदनि जी फायरिंग में सब इंस्पेक्टर गफ़ूर नाइच, अहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा गलहोड़ो ऐं शाहिद सियाल ज़ख़्मी। वाक़े खां पोइ इलाइक़े जी नाकाबंदी। तंगवाणी वेझो कारे इल्ज़ाम हेठि औरत क़त्ल। ॻोठ अब्दुल समद बिचाराणी में जवाबदार रियाज़ शेख कारी तोहमत मड़े पंहिंजी ज़ाल सबाई शेख खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। सोबतपुर वेझो पुरत दौरान मुज़ामत ते 1 ॼणो क़त्ल। ॻोठ शम्स ख़ान वेझो हथियारबंदनि गोलियूं हणी मोहम्मद शरीफ उर्फ़ कोड़ल लाशारी खे क़त्ल करे छॾियो। गढ़ी हसन वेझो ॻोठ प्यारो खान खोसो मां ज़मींदार मुबैना तुरखवा। ओताक ते सुतल ज़मींदार बहराम खोसो खे हथियारबंद अगवा करे विया। DIG लाड़काणे वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब।
दरिया खान मरी में पानी की खोट खिलाफ आबाद करण जो एहतजाजी मुजाहिरो धरणो अॻवाननि जो चवणु आहे त आपाशी अमले वाराबंदी ॼाणाए पानी की अतरादू खोट पैदा कई आहे। पानी न मिलण सबबि हज़ार एकड़नि ते बीठल फसल तबाह थी वियो आहे। T20 वर्ल्ड कप में बका जी जंग लाइ पाकिस्तान जो मुक़ाबिलो कैनेडा सां थी रहियो आहे। नाकामी जी सूरत में पाकिस्तान इवेंट खां ॿाहिरि थी वेंदो।